ऑफिसर नालो वेठल कोटलाल में छिजाल चुनी जो तालको जी कंबा शहजादपुर जिला जी जी मां आनंदी या त मां मिल्कत वापे है कि हिस्सो तो घुराने उहे चवनि था त तुंहिंजो हिस्सो न आहे कंहिंखां था घुरो तव्हां हिसो चाचनि खां न ॿाहिरां भाइरनि खां हा तव्हां भला तव्हांजा भला भाइर उहे वेगा आहिनि या सगा भाइर अथव सगा भाइर उहे सगा भाइरनि जा नाला छा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो रासिम शाह नालो आहे ॿियो खालदो हुसैन जो नालो आहे ॿियो ज़ाहिद हुसैन जो नालो आहे जी चौथो नंबर मां आहे सही घुराने तो विढ़नि था त आऊं धमकू ॾियनि मां ईंदासीं कंदासीं सही असां इहे ई अपील था कयूं त असांखे इंसाफ़ मिलो वञे ऐं हिननि खां मूंखे ख़तरो बि आहे जी जी मूंखे हिननि खां ख़तरो बि आहे किथे बि मूंखे ॻोल्हींदा वठनि था त माना मां किथे बि लुकंदो थो वञा तव्हां कानूनी अख़्तियारी कई आहे न कानूनी अख़्तियारी छो नथा कयो तव्हां कानूनी इनकार कयूं त इहो कोर्ट में सुभाणे वेंदोमांसि जी हा कोर्ट वेंदोमांसि SP ऑफिस कंबर वेंदोमांसि जी वेंदोमांसि DRG ऑफिस वेंदोमांसि जी जी सुभाणे इनकार कंदोमांसि त अॼु त मां मुड़ी ॾे न होॾे होॾे मसूफ़ थी वियुमि जी त मसइलो ॻाल्हि इहा ई आहे त 26 जॾहिं खुले खपायो आहे हिसो न ॾिनो उहे केरु आहिनि उहे जेके 26 जहिड़े बि तव्हां ज़मीन खपाया आहिनि सॻा भाइर आहिनि तव्हांजा तव्हां पंहिंजी बिरादरीअ में किथे ॿिए कंहिंखे तव्हां चओ त कई आहे बिरादी वारा किथे अपनी बिरादी आहे हुननि बिरादी असर तव्हां न मल्हायो आहे त बिरादी चवे थी त तव्हां पाण में पंहिंजो असर कोई असर न मञींदो जी जी सही बिरादी खे कोई अख न वञींदो और मुरीदनि खे मुरीद चवंदा त पाण में कंदी तव्हां मल्हाई सही सही त असां कंदी तव्हां मल्हाई लार खे जॻह हुई यारमन कानूनी में त उहा खपाए विया त उथो में हिसो न ॾिनो जी पर खेपुर से कुंभ में जॻह हुई त उहा बि जॻह खपाए थी उन्हनि में बि हिसो न ॾिनो तव्हां भेनरुनि जे लाइ थोरो जो क़ुर शरीफ़ हथ में खणी तव्हां ॻाल्हि कई त मुंहिंजी भेनरूं खपाए छॾींदुमि उहो घणनि पैसनि में खपाईंदो उहे हिकु लार के में ॾिनी अथसि जी हिकिड़ी कचे में ॾिनी अथसि त ॿी टीपुल में ॾिनी अथसि बलोस्तान बलोचिस्तान टीपुल घणी रक़म खपाई अथऊं उहा घणी रक़म ॾिनी वई आहे 50,000 में ॾिनी अथसि जी हिकिड़ी वॾी किला ॾिनी अथसि 2 लख में सही ऐं केॾा नंढी ॾिनी उहा $1 लख सही तव्हां माना तव्हांजी माना बावजूद उन्हनि जेको असां नियाणी विकिरो कयूं हा जी मां चवां पिया मुंहिंजी मंगणी करायो त हवा कढी विया जी हाणे चवां थो त ॻोल्ही था वठनि था त सिंध में मुरीदनि वटि रहनि ई नथा छॾनि जी किथां सुकून थो रहनि उते अची था जी जी हाणे इहो ई मसइलो आहे त मां किथे वञा किथे हिकु सियारो लॻो पियो आहे जो मौसम त तव्हां टोटल घणा बिरादर आहियो असां भेड़ा 4 आहियूं अच्छा 4 आहियो तव्हां उन मां 3 जेका तव्हां सां नाजाइज़ी था कनि चोथों तव्हां आहियो तव्हां जी 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 अच्छा ऐं तव्हां सुबुह तक ॿियो बि हिकिड़ी ॻाल्हि कई त तव्हां हुन सां गॾु तव्हांजे भाइरनि सां गॾु ॿी बि हिकिड़ो गोपांग वाला कंहिंजो नालो पिया खणो उहो बि हुन सां गॾु उहो किथां जो रहाशी आहे उहो हुननि सां कीअं मिली करे तव्हां सां जेको आहे तव्हांखे मुतमार धमकियूं ॾियनि था मारनि अच्छा माना हू ड्राइवर आहे अच्छा जी तव्हांजो हाणे छा जेको असां मुतालबो आहे तव्हांजो हींअर छा मुतालबो आहे असांजो मुतालबो आहे त असांखे हक़ मिलो वञे ज़मीन जाइनि ऐं असांजे पोयों न पवनि किथे बि असांखे ॻोल्हींदा वठनि था त असांखे इंसाफ़ मिले त जीअं असां सुकून जी ज़िंदगी गुज़ारे अच्छा असांजो नंबर तव्हांखे कीअं पतो
बस हिकिड़ो वटि हुयो त बाची वियो। अच्छा तव्हांजो बस इहो ई मुतालबो आहे तव्हांखे पंहिंजो इंसाफ़ मिले, तव्हांखे पंहिंजो हक़ मिले।